الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وبارك وسلم تسليما كثيرا أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم إنا فتحنا لك فتحا مبينا ليغفر لك الله ما تقدم من ذنبك وما تأخر ويتم نعمته عليك ويهديك صراطا مستقيما. ہی سورہ فتح ہے ऐं इन जूं चंद इब्तिदाई आयतूं तिलावत कयूं आहिनि. बयान हलियो पिए पोयनि हफ़्तनि खां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत तय्यबा जो, जंहिंजे अंदरि पाण पहुता हुआसीं 6 हिजरीअ खे. इन में हिकिड़ी ॻाल्हि जेका क़ाबिल इस्लाह आहे, असल में ही जेको बयान कजे थो उहो मुख़्तसर आहे, मुख़्तसर तफ़सीर यानी सीरत आहे. इन में कॾहिं कॾहिं तारीख़ुनि में कुझु किताबनि जे लिहाज़ सां फ़र्क़ु थिए थो. मसलन पोइ दफ़े मूं अर्ज़ु कयो त 4 हिजरीअ ते हज़रत इमाम हसन बिन अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जी विलादत थी आहे. लेकिन पोइ ॿिनि तफ़सीर ॿिया जेके किताब आहिनि तारीख़ जा, उन्हनि मां ख़बर पवे थी त न, बल्कि 4 हिजरीअ में जेका आहे उहा विलादत थी आहे हज़रत हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जी. ऐं उन खां 1 साल पहिरीं यानी 3 हिजरीअ में जेको आहे सो हज़रत इमाम हसन रज़ी अल्लाह ताला जी विलादत थी आहे. हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जी हज़रत बीबी फ़ातिमतु ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा सां जेका शादी थी आहे, निकाह थियो आहे, इहो 2 हिजरीअ में थियो आहे. 2 हिजरीअ में थियो आहे. ऐं 3 हिजरीअ में जेको आहे सो हज़रत इमाम हसन रज़ी अल्लाह ताला अन्हु पैदा थिया. 4 हिजरीअ में हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु पैदा थिया. 1 साल नंढा हुआ हज़रत हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु हज़रत हसन रज़ी अल्लाह ताला खां 1 साल नंढा हुआ. ऐं हिकिड़ो टियों बि हिननि जो भाउ मुहसन, हज़रत मुहसन, पर उहे यानी बालिग़ थियण खां पहिरीं जेको वफ़ात करे विया हुआ. हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु खे हज़रत बीबी फ़ातिमतु ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा मां इहे 3 जेको फ़र्ज़ंद हुआ. ऐं ॿियूं न्याणियूं हुयूं हज़रत उम्मे कुलसूम रज़ी अल्लाह ताला अन्हा, हज़रत ज़ैनब रज़ी अल्लाह ताला अन्हा. बहरहाल सो 6 हिजरीअ जी ॻाल्हि बयान थी त 6 हिजरीअ में वॾो जेको वाक़ियो थियो उहो थियो हो सुलह हुदैबिया जो. ऐं सुलह हुदैबिया में दॿिजी करे मुसलमाननि खे हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सहाबा खे दॿिजी करे सुलह करणी पई. पाण सुलह कई ऐं इहा ॻाल्हि ॾाढी ॾुखी पई लॻी. पर हमेशह यानी हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन त अल्लाह जे हुकुम सां हलंदा आहिनि. क़ुरान पाक में अल्लाह ताला फरमाए वमा यंतिक़ु अनिल हवा इन हुव इल्ला वहयुन युहा. रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ॻाल्हाइनि बि कोन था मगर उहो जेको वही थिए थो, जेको अल्लाह पाक जे तरफ़ां हुकुम नाज़िल थिए थो, ईअं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़बान पाक मां उहे लफ़्ज़ निकिरंदा जेको अल्लाह जो हुकुम थिए. त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को बि क़दम को बि कमु अल्लाह पाक जे हुकुम खां सवा कोन फरमाईंदा हुआ. हा, केॾी महिल ईअं थींदो जो वही कान ईंदी हुई त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इजाज़त हुई त पाण पंहिंजो इज्तिहाद फरमाईंदा. पर जेकॾहिं उन ई ॻाल्हि में जेकॾहिं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी यानी दुरुस्त हूंदी त पोइ उन में अल्लाह पाक जे तरफ़ां ईंदो, वरना अल्लाह ताला फरमाईंदो त हीअं न, हाणे हीअं करे. पर
ہوں عمومی طور تے حضور پاک صلی اللہ علیہ وسلم اللہ پاک کے حکم سے ہلندا، اللہ جا رسول ہوا، اللہ پاک انہن کے وحی کے ذریعے سے جبرائیل علیہ السلام کے ذریعے سے ٻدائیندو ہو تو تواں ہی کرو. سو صحابہ رضوان اللہ علیہ مجمعین بھی انہن جے تابع ہوندا ہوا. بہرحال اگرچہ دل تے تمام گرو پہ دل کے یا گال گری پہ لگی تو کیئں اساں جیکو تو دبجی ہن جو سب شرطوں جے سب اساں جے خلاف ہیں وہ کیئں ہن جو منیوں. پر بہرحال اللہ پاک جو حکم ہو حضور صلی اللہ علیہ وسلم فرمایا، صحابہ رضوان اللہ علیہ مجمعین نے قبول کیو. لیکن ان جو وڈو فائدو ظاہر جو ہمیشہ جیکو ہے سو انسان کے گھرجے تو یہ اصول اپنائے تو مکھے یہ نہ ڈسنو ہے، مکھے یہ کونے ڈسنو تو بھئی مکھے کیڑی شے آسان ہے، مجھے لے کیڑی شے جیکا ہے، مجھو نفس کیڑی شے چاہے تو آسان کیڑی شے ہے، راحت کے میں ہے، مزو کے میں ہے، ऐं कहिड़ी शइ में मुंहिंजो ज़ाहिरी दुनियावी फ़ाइदो आहे न इहो कोन ॾिसणो. इहो ॾिसणो त अल्लाह पाक जो हुकुम छा आहे ऐं जाइज़ छा आहे ऐं करण जी शइ छा आहे. ॾुखी आहे त भले ॾुखी आहे ठीकु आहे, जेकर मुश्किल आहे मुश्किल पंहिंजी जाइ ते दुनिया में मुश्किलनि खे कोन थो इंसान मुंहुं ॾे जा. पर सिर्फ़ु इन ई ॻाल्हि जे करे त हीअ मुश्किल आहे हीअ ॾुखी आहे इन ई करे ॿी लाइन अपनाइजे. हालांकि ॿी लाइन हराम आहे, जंहिंमें लज़्ज़त आहे उहा हराम लज़्ज़त आहे, जंहिंमें बज़ाहिर फ़ाइदो पियो नज़र अचे उहा हराम फ़ाइदो आहे, जंहिंमें बज़ाहिर राहत पई नज़र अचे, बज़ाहिर मज़ो पियो नज़र अचे, बज़ाहिर ख़ुशी पई नज़र अचे उहा नाजाइज़ आहे, अल्लाह पाक हराम कई आहे. त पोइ कॾहिं बि उन पासे कोन्हे वञणो, छो त उन पासे वञण में इहा थोरी लज़्ज़त आहे जेका मामूली हराम लज़्ज़त आहे, उन खां पोइ इन जे पोयां तमामु वॾियूं मुसीबतूं आहिनि, इन जे पोयां वॾियूं जेको ख़ुआरियूं आहिनि, इन जे पोयां वॾियूं जेको अल्लाह पाक जे तरफ़ां अज़ाब आहिनि ऐं वॾा ॾचा आहिनि. कॾहिं बि जेको इंसान सिर्फ़ु पंहिंजी सहूलत तलबी जे करे ऐं सिर्फ़ु पंहिंजी जेको ख़्वाहिश जे करे ऐं सिर्फ़ु पंहिंजी जेको आहे सो नफ़्स जी इत्तिबा जे करे ग़लति राह खे न अपनाए, वरना नफ़्स त उनखे जेको आहे उहो ख़्वाहिशुनि ते उभारे थो. बहरहाल बज़ाहिर ॾुखी हूंदी ॻाल्हि, पर असांखे इहो ॾिसणो आहे त भई अल्लाह असांखे ज़िंदगी गुज़ारणी अल्लाह जे हुक्म जे मुताबिक़ ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े जे मुताबिक़. पोइ अल्लाह पाक वाइदो फरमायो आहे त जेको माण्हू मुंहिंजो चयो मञी करे हलंदो, जेको माण्हू मुंहिंजे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चयो मञी करे हलंदो आऊं उनखे ॿिन्ही जहान में कामयाबु कंदुसि. बज़ाहिर भले थोरी तकलीफ़ अची वई, पर इन तकलीफ़ खां पोइ अल्लाह ताला आसानी फरमाईंदो. ऐं जीअं दवा कड़ी हूंदी आहे त को माण्हू सिर्फ़ु इन ॻाल्हि जे करे दवा पीअणु कोन छॾींदो आहे त दवा जो ज़ाइक़ो तमामु बुरो आहे. न, इहो ॾिसबो आहे त हिन में फ़ाइदो केतिरो आहे. दवा कड़ी पंहिंजे जाइ ते आहे, पर उहा पीअण खां पोइ फ़ाइदो थींदो. जेकर फ़ाइदो थींदो त पोइ कड़ी बि पी थो वञे ऐं इंसान पंहिंजे पाण खे सम्झाए थो त हीअ जेका कड़ाण आहे हिन जी इहा मामूली आहे. हींअर थोरी देरि ज़बान सड़ंदी, हींअर थोरी देरि जेको ज़बान खे तकलीफ़ थींदी, ज़ाइक़ो ख़राबु थींदो, पर उन खां पोइ शिफ़ा मिलंदी, जंहिंजे करे जेका वॾी उहा तकलीफ़ आहे बीमारी जी उहा छुटी वेंदी. ईअं जेको आहे सो जेके दुनिया में अल्लाह पाक जे हुक्मनि खे पूरो करण में, हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुक्मनि खे तरीक़े ते अमल करण में जेके इंसान खे रुकावटूं पेश थियूं अचनि, जेके इंसान खे जेको आहे सो ॾुखियाइयूं महसूसियूं थियनि, इन जो मिसाल ईअं आहे जीअं उहा कड़ी दवा जंहिं खां पोइ जेको सो राहत आहे ऐं जंहिंखां पोइ शिफ़ा आहे, जंहिंखां पोइ मज़ो आहे. त ईअं अल्लाह रब्बुल आलमीन आज़माइश तॾहिं ई थींदी न, जेकॾहिं मिसाल जे तौर ते हिकिड़ो माण्हू चए त या अल्लाह आउं तुंहिंजो फर्मा बरदार आहियां, तुंहिंजो फरमान बरदार आहियां, तोसां तमामु घणी मूंखे मोहबत आहे, तुंहिंजो आशिक़ आहियां, पर तुंहिंजे उन हुकुम ते हलंदुसि जेको मुंहिंजी तबीअत जे मुताबिक़ हूंदो, जंहिंमें मुंहिंजे लाइ मज़ो हूंदो, जंहिंमें मुंहिंजे लाइ राहत हूंदी. जेको तुंहिंजो उहो हुकुम आहे जंहिंमें मूंखे ॾुखियाई हूंदी उहो कोन कंदुसि. पोइ इहो कहिड़ो इश्क़ चइबो, इहा कहिड़ी मोहबत चइबी. अल्लाह पाक फरमाईंदो तो मूंसां इश्क़ कोन कयो, तो पंहिंजे नफ़्स सां इश्क़ कयो आहे,
تو मूंसां मोहब्बत कान कई है, तो पंहिंजी लज़्ज़तुनि सां मोहब्बत कई है, तो पंहिंजी राहतुनि सां मोहब्बत कई है। तूं पंहिंजी चाहतुनि खे ॾिसी ज़िंदगी गुज़ारींदो, मूंखे ॾिसी करे, मुंहिंजे हुक्म खे, मुंहिंजे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾिसी करे ज़िंदगी थोरी थो गुज़ारी। बहरहाल त हमेशह ज़िंदगी जो इहो क़ाइदो बनाइजे त भई असांखे अल्लाह जे हुक्म ते हलणो आहे, हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े ते हलणो आहे। ऐं इन में असांखां हेसि ताईं जेके कोताहियूं थियूं आहिनि उन जी अल्लाह खां माफ़ी पिनणी आहे, या अल्लाह साईं माफ़ फरमा। असां नफ़्स जे करे, असां दुनिया जे करे, असां जेको आहे सो माहौल जे करे, असां पंहिंजी राहत जे करे, पंहिंजे चस्कनि जे करे, पंहिंजे आराम जे करे, दुनिया जे माल मता जे करे असां जेको तुंहिंजा केतिरा हुक्म टोड़े छॾिया, दुनिया वारनि जे करे असां केतिरा तुंहिंजा हुक्म टोड़े छॾिया, या अल्लाह असांखे मुआफ़ फरमा। ऐं उन गुनाहनि जे नहूसत जे करे जेका असांखे हाणे वरी तौफ़ीक़ कान पई मिले, या अल्लाह उहो तौफ़ीक़ जो दरवाज़ो हाणे वरी असांजे लाइ खोल, असांजा पोयां जेके गुनाह आहिनि उहे मुआफ़ फरमा ऐं असांखे तौफ़ीक़ अता फरमा। बहरहाल त 7 हिजरीअ में जेको आहे 6 हिजरीअ में इहो वाक़ियो थियो। पोइ हाणे ज़ाहिरन जीअं मूं चयो त कड़ी दवा हूंदी आहे, पर पोइ शिफ़ा जेॾी महिल मिलंदी आहे त पोइ माण्हूअ खे उनजी कड़ाण विसरी वेंदी। ईअं जेको आहे त अल्लाह पाक हिन जा जेके यानी नतीजा अहिड़ा ज़ाहिर फरमाया जो अल्लाह रब्बुल आलमीन पूरी दुनिया में दीन खे फैलाए छॾियो। अल्लाह जे केतिरा माण्हू वॾा वॾा सरदार हिननि जा मुसलमान थिया। जेॾी महिल पाण में अचणु वञणु शुरू थियो, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं सहाबा रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन जूं जेके ज़िंदगियूं आहिनि उन्हनि में अल्लाह रब्बुल आलमीन एॾी कशिश रखी हुई, एॾी जेको सो यानी एॾी छिक रखी हुई जो माण्हू जेको आहे सो छिकजी, उन्हनि जूं दिलियूं छिकजंदियूं हुयूं। वॾा वॾा सरदार ख़ालिद बिन वलीद रज़ी अल्लाह ताला जहिड़ा जेके हेसि ताईं मुसलमान कोन थिया हुआ, पर पोइ जेॾी महिल मुसलमान थिया त पोइ अल्लाह ताला उन्हनि खे लक़ब ॾिनो सैफ़ुल्लाह, ही अल्लाह जी तलवार आहे, अल्लाह जी तलवार आहे। पोइ अल्लाह रब्बुल आलमीन इन्हनि जे ज़रिए सां दुनिया में अहिड़ा अहिड़ा कारनामा माण्हुनि खे ॾेखारिया जो माण्हू हैरान थी वेंदा त भई हीउ को इंसान आहे या कोई फ़रिश्तो आहे, हीउ छा केरु आहे जेको अहिड़ा कारनामा हिन मां जेको सादिर पिया थियनि। अहिड़ा अहिड़ा सरदार हज़रत अमर बिन आस रज़ी अल्लाह ताला जहिड़ा ऐं हज़रत ख़ालिद बिन वलीद रज़ी अल्लाह ताला जहिड़ा ॿिया बि इलाही अहिड़ा माण्हू मुसलमान थिया। जेतिरी तादाद में माण्हू मुसलमान थिया ओतिरो हिन खां पहिरीं कोन थिया हुआ, एतिरी तेज़ीअ सां। बहरहाल पोइ हाणे 7 हिजरीअ में जेको आहे सो जेको वॾो वाक़ियो थियो उहो ख़ैबर जो वाक़ियो आहे। ख़ैबर जो जेको आहे शाम जे तरफ़ कुझु फ़ासिले ते मदीना मुनव्वरा खां यानी उत्तर पासे, मदीना मुनव्वरा खां उत्तर वारे पासे जेको आहे शाम आहे, ऐं उन पासे जेको आहे कुझु मंज़िलनि ते ही ख़ैबर जो इलाइक़ो आहे। ऐं उते बनु नज़ीर जेको आहे, बनु नज़ीर हिकिड़ो क़बीलो हो यहूदियुनि जो, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे मदीने मां कढियो, पोइ हिते वञी आबाद थिया। ऐं हूअं ई मुसलमाननि जा दुश्मन इब्तिदा खां वठी रहिया, अञा ताईं आहिनि यहूदी। त जेको सो इहो जेको ख़ैबर उहो यहूदियत जो मर्कज़ बणिजी वियो ऐं इस्लाम ऐं मुसलमाननि जे ख़िलाफ़ साज़िशुनि जो गढ़ बणिजी वियो। ऐं इन्हनि जेको सभिनी खे अरबनि खे उभारियो पिए त तव्हां जेको मदीने ते हमिलो करियो, तव्हां जेको हिननि खे ख़तमु करियो। त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 7 हिजरी मुहर्रम जो महीनो या जमादुल अव्वल जो महीनो, इन में 7 हिजरी में पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ुदि हिननि ते हमिलो फरमायो। 400 प्यादा ऐं 200 जेके आहिनि उहे शह सवार उन्हनि खे वठी उन्हनि जे लश्कर सां पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बनफ़्से नफ़ीस ख़ुदि तशरीफ़ फरमा थिया। ऐं अल्लाह पाक जेको मुसलमाननि खे शानदार फ़तह नसीब फरमाई। तमामु क़िला जेके हुआ यहूदियुनि जा उहे सभु मुसलमान फ़तह कया। ऐं हिन जंग में ख़ासि तौर ते हज़रत अलीउल मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु अजीब अल्लाह पाक हुननि जे ज़रिए सां कारनामा ज़ाहिर फरमाया, अजीब हिननि जी बहादुरी अल्लाह ताला ज़ाहिर फरमाई। हिकिड़ो दफ़ो पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यानी
हिकिड़े सहाबीअ खे ॾेई जेको सो मोकिलियो त तव्हां हमिलो करियो, मतिलबु हज़रत अबू बकर रज़ी अल्लाह ताला खे, पर किलो फतह कोन थियो। ॿिए दफ़ा हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला खे, पर किलो फतह कोन थियो। पोइ पाण फरमायो सुभाणे जेको सो उन शख़्स खे ॾींदुसि जंहिंजे ज़रिए सां अल्लाह ताला फतह कंदो। उहो अल्लाह सां मुहबत करे थो, अल्लाह उन सां मुहबत करे। सभिनी बि चाहियो त असांखे मिले। सुबुह थी पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए ऐन अली इब्न अबी तालिब, अली रज़ी अल्लाह ताला किथे आहिनि? त चवनि त साईं हज़रत अली रज़ी अल्लाह ताला त कोन था नज़र अचनि। असल में छा हो जो उन्हनि खे अखियुनि में सूर हो, तकलीफ़ थी, सुबुह जो थिया त अखियुनि में तकलीफ़ थी पई, उनजे करे हू उते कोन पहुता। पोइ पाण फरमायो त उन्हनि खे घुरायो, उन्हनि खे घुराइनि। पोइ पाण सल्लल्लाहु हज़रत अली रज़ी अल्लाह ताला चयो त साईं मूंखे अखियुनि में सूर अची थियो आहे, तकलीफ़ अची थी आहे। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी पिक मुबारक जेका आहे उहा हुनजे यानी हज़रत अली रज़ी अल्लाह ताला जे अखियुनि में ई ओॾी महिल जो ओॾी महिल सूर ख़तमु थी वियो। पोइ पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अली रज़ी अल्लाह ताला खे चयो त तव्हां वञो ऐं तव्हां वञी हमिलो करियो। ऐं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुननि खे इहो फरमायो त या अली लअन यहदियल्लाहु बिक रजुलन वाहिदन खैरुन लक मिन हुमरिन नअम। ए अली, जेकॾहिं तुंहिंजे ज़रिए सां अल्लाह पाक हिकिड़े माण्हूअ खे बि हिदायत ॾिनी त तुंहिंजे लाइ ॻाढ़नि उठनि खां बहितर। ॻाढ़ा उठ अॼुकल्ह चइजे मर्सिडीज़ गाॾियूं, पजारो गाॾियूं, वॾी में वॾी यानी क़ीमती तरीन सवारी उन ज़माने जी ॻाढ़ो उठो अरब वटि। पाण फरमाए जेकॾहिं माना तूं वञी पियो त जिहाद जे लाइ, वञी पियो उन्हनि सां लड़ण जे लाइ, पर सिर्फ़ु लड़णु मक़सूदु कोन्हे, असल मक़सूदु आहे असांजो त ही जहन्नम खां बची वञनि, जन्नत में हलिया वञनि। जेकॾहिं तो उन्हनि खे क़त्ल कयो, सभिनी खे क़त्ल करे आए, ठीकु आहे फतह थी वई, पर जेकॾहिं उन जे मुक़ाबले में हिकिड़ो माण्हू बि हिदायत ते अची वियो त इहो तुंहिंजे लाइ सभिनी खां बहितर हूंदो। हिननि खे क़त्ल करण खां वधीक बहितर इहो आहे त ही जहन्नम जे रस्ते खां बची वञनि, जहन्नम खां बची वञनि, जन्नती बणिजी वञनि। इस्लाम में जिहाद जेको त क़त्ल क़िताल कोन्हे, इस्लाम में जिहाद खून रेज़ी कोन्हे। इस्लाम में जिहाद जेको आहे उहो इहा क़िताल त आख़िरी दर्जो, मजबूरी जो दर्जो आहे, बक़दरे मजबूरी। बसि दावत पहिरीं दावत थी ॾिनी वञे, पहिरीं दावत थी ॾिनी वञे भई असांजा तव्हांजा दुश्मन थोरी आहिनि, तव्हां असांजा भाउ आहियो, तव्हां असांजा इंसानी भाउ आहियो। हज़रत आदम अलैहिस्सलाम, हज़रत हवा, इन्हनि मां असां बि इन्हनि जे औलाद मां आहियूं, तव्हां बि उन्हनि जे औलाद मां आहियो, तव्हां असांजा भाउ आहियो, असां तव्हांजा भाउर आहियूं, असांजी तव्हां सां ॿी का दुश्मनी कान्हे। ॻाल्हि इहा आहे त तव्हां जेको त हीउ पैगाम क़बूल करियो, भला जे नथा क़बूल करियो तॾहिं बि वरी जंग कोन्हे। वरी ॿी सूरत इहा आहे त तव्हां जेको त रुकावट ॿियनि जे लाइ न बणिजो। ठीकु आहे, तव्हां नथा मुस्लमान थियो, अञा तव्हांजी ॻाल्हि सम्झ में कान थी अचे, का ॻाल्हि कान्हे, ठीकु आहे, तॾहिं बि असां तव्हां सां कोन वठंदासीं। पर हिकिड़ी ॿी शर्त आहे त तव्हांखे ॻाल्हि सम्झ में कान थी अचे न, तव्हांजो जेको ॿियो अवाम आहे उन्हनि खे छो था पंहिंजे पाण सां गॾु जहन्नम में वठी वञो, उन्हनि खे छो था पाण सां गॾु मजबूर करियो त तव्हां बि जहन्नम में ई हलो। तव्हांखे ॻाल्हि सम्झ में अचे भई तव्हां मुस्लमान थियणु चाहियो था, पर असां तव्हांखे मुस्लमान थियणु कोन ॾींदासीं, तव्हांखे पंहिंजे दीन ते मजबूरन हलाईंदासीं, इन जी असां तव्हांखे इजाज़त कोन ॾींदासीं। असां तव्हांखे इन जी इजाज़त कोन ॾींदासीं त तव्हां जेको आहे सो कंहिंखे ज़बरदस्ती जहन्नम में वठी वञो। पाण पंहिंजी जाननि जा तव्हां जेको सो पंहिंजे बारे में ख़ुदि मुख़्तार आहियो। तव्हां जेकॾहिं नथा क़बूल करियो इस्लाम त असां तव्हांखे तलवार हणी कोन चवंदासीं त कलमो पढ़ो न, ठीकु आहे। तव्हां जेकॾहिं मुस्लमान नथा थियो असां तव्हांखे का सख़्ती कोन कंदासीं। ला इकराह फिद्दीन, कॾहिं बि मुस्लमाननि इहो कोन, यानी इस्लाम में इहा शइ कोन्हे त कंहिंखे ज़बरदस्ती तव्हां मुस्लमान करियो, हरगिज़ न। इस्लाम पेश करियो, जे मुस्लमान थिए थो त असांजे अखियुनि ते, पर जेकॾहिं नथो थिए त पोइ हुनखे चयो तव्हां ठीकु आहे, वॾा आहियो, सरदार आहियो, तव्हां पंहिंजे अवाम खे मजबूर न करियो। इन जी सूरत इहा आहे त तव्हां छा करियो, असां सां जेको हिकिड़ो यानी मुआइदो करियो,
असां तव्हांजी सभिनी शयुनि जी हिफ़ाज़त कंदासीं, तव्हां असांखे टैक्स अदा कंदव। हिननि जी कुवत ॾिठे ताकी ही ॿियनि खे रोके न सघनि इस्लाम खां। पोइ हू चवंदा न को असां मुस्लमान थींदासीं, न को इहा ॿी शर्त असां क़बूल कंदासीं, हाणे बसि विढ़णो ई आहे असांखे। त पोइ मुस्लमाननि खे इस्लाम चए थो त भई हाणे तव्हां बि हथियार खणो। त बहरहाल सो हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अली रज़ी अल्लाह ताला खे मोकिलियो। पाण खे इहो बि फरमाईंदो तुंहिंजो जज़्बो इहो हुअणु घुरिजे त मुस्लमान थियनि। आहे जंग जो मैदान, आहे दूबदी ॻाल्हि, जंग जो मैदान आहे, पर तुंहिंजे दिलि में इहा शफ़क़त भरियल हुजे, इहा हमदर्दी भरियल हुजे त आउं कंहिं तरीक़े सां हिननि खे जहन्नम जी बाहि खां बचायां। ऐं जेकॾहिं इन में तूं हिकिड़े माण्हू में बि कामयाबु थी वएं, हिकिड़ो माण्हू बि जेको आहे हिननि हज़ारनि लखनि में हिकिड़ो माण्हू बि तोखे अहिड़ो मिली वियो जेको मुस्लमान थी वियो तुंहिंजे ज़रिए सां, लअन यहदी अल्लाहु बिका रजुलन वाहिदन खैरुन लक मिन हुमुरिन नअम, पोइ अली तुंहिंजे लाइ हिकिड़ो माण्हू जेको मुस्लमान तो कयो उहो जेको तो ॻाढ़नि ऊठनि खां बहितर थिए। बहरहाल हज़रत अली रज़ी अल्लाह ताला रवाना थिया ऐं मुक़ाबिलो थियो ऐं अजीब तरीक़े सां अजीब बहादुरी हज़रत अली रज़ी अल्लाह ताला खां ज़ाहिर थी ऐं पाण जेको सभिनी खे शिकस्त ॾिनी। ऐं उते जो जेको दरवाज़ो आहे उहो किले जो उहो पाण अकेलो जेको आहे उनखे टोड़े ऐं जेको अंदरि दाख़िल थिया। अजीब अल्लाह रब्बुल आलमीन असदुल्लाहुल गालिब, अल्लाह जो शेर जेको खटण वारो शेर, अल्लाह जो हर मैदान में खटण वारो शेर अली इब्न अबी तालिब अली अल मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला। बहरहाल पोइ अल्लाह पाक सभु किला हिते फतह फरमाया ऐं मुसलमान हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इतां वरी हिकिड़ी जमायत जेका आहे उहा फदक मोकिली। फिदक हिकिड़ो इलाइक़ो हो ख़ैबर जे वेझो, पाण हिकिड़ी जमायत मोकिली त हुननि सुलह कई। हुननि चयो असां तव्हां सां कोन था विढ़ूं, असां तव्हां सां सुलह था करियूं। पाण फरमायो ठीकु आहे। पोइ सुलह थी ऐं इलाही सारा बाग़ात, इलाही सारी ज़मीनूं, तमामु घणो माल गनीमत ख़ैबर जे फतह में हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुस्लमाननि खे मिलियो। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुझु उन मां जेको सो रखियो मुस्लमाननि जी हाजतुनि जे लाइ, कुझु रखियो पंहिंजे घर वारनि जे लाइ, अहले बैत जे लाइ, ऐं जेको सो पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर वारनि जे लाइ, ऐं कुझु पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुस्लमाननि जे आम कमनि जे लाइ रखियो। कुझु जेको आहे सो पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यानी ग़ानिमीन जेके हुआ, मुजाहिदीन जेके हुआ, उन में तक़सीम फरमायो माल गनीमत जे तौर ते। उन खां पोइ 8 हिजरी, इहो 7 हिजरी जी ॻाल्हि आहे। 8 हिजरीअ में जेको आहे सो सरीअ मूता जेको आहे बैतुल मक़दिस जे वेझो हिकिड़ो इलाइक़ो आहे, यानी बल्का हिकिड़ो शहर आहे, उन जे ॻोठनि मां हिकिड़ो ॻोठ आहे। इते इहो बैतुल मक़दिस खां 2 मंज़िलुनि जे फ़ासिले ते आहे। उते यानी ही वाक़ियो थियो पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जेको सो हिकिड़ो यानी हिकिड़ी जमायत मोकिली सहाबा जी। असल इन वाक़ियो इहो थियो, सबबु इहो थियो जो ही जेको बैतुल मक़दिस ऐं शाम ऐं मिस्र ऐं एशिया कूचक ऐं यूरोप, इहो सॼो जेको इलाइक़ो हो इहो हो यानी ताबे इन ते हुकूमत हुई रूम जी। पोइ रूमिन जो जेको हिकिड़ो इलाइक़ो बसरा, उते हिकिड़ो गवर्नर हो हिन रूमी हुकूमत जो, कैसर जो। उन वटि हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजो हिकिड़ो कासिद मोकिलियो दावत जे लाइ। उन खे पाण कासिद मोकिलियो। उन कासिद जो नालो हो यानी हज़रत हारिस बिन उमैर रज़ी अल्लाह ताला खे मोकिलियनि, तव्हां वञी दावत ऐं ख़त खणी वञो। हुननि खे क़त्ल करे छॾियो। उते जो जेको शुराबील अमर बिन शुराबील जेको गवर्नर हो, उन हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कासिद खे क़त्ल करे छॾियो। इन ते पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको आहे सो सहाबा रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन खे मोकिलियो। 3000 सहाबा उन्हनि खे पाण मोकिलियो हमले जे लाइ। त इन मूता जे जॻह ते इहा जंग थी। जेॾी महिल रूमिन खे ख़बर, इहो पहिरियों मारको हो जेको नसरानी ऐं रूमिन सां
हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबा जो जेको आहे सो मारको थियो ऐं जंग थी त इन्हनि 1.5 लख माण्हू मोकिलिया। होॾां सहाबा 3000 1.5 लख फ़ौज रूमिन मोकिली। 1.5 लख किथे 3000 छा उन जे मुक़ाबले में अटे में लूण जे बराबर बि कोन्हे। चंद ॾींहंनि ताईं जेको आहे पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रवाना ई करते ई जेॾीमहिल पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यानी लश्कर खे रवानो फरमायो त उन में पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इशारतन ॿुधाए छॾियो त ही शहीद थींदा। पाण उन्हनि जो जेको आहे सो यानी जेको अमीर बनायो हज़रत जाफ़र इब्न अबी तालिब, हज़रत अली इल मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला जे भाउ हज़रत जाफ़र रज़ी अल्लाह ताला खे अमीर बनायो। पाण फरमायो जाफ़र शहीद थी वञे त पोइ जेको आहे सो अमीर केरु थींदो? अमीर थींदो ज़ैद इब्न हारिसा। ऐं उहो बि शहीद थी वञे त पोइ अमीर थींदो हज़रत अब्दुल्लाह इब्न रवाहा रज़ी अल्लाह ताला। पोइ उहो बि शहीद थी वञे त पोइ मुस्लमान जंहिंखे वणे उनखे जेको सो अमीर बनाए। इहा इशारो हो त इहे शहीद थींदा। बहरहाल जान आहे, वञणी आहे, वेंदी। जेकॾहिं हिकिड़ो माण्हू मिसाल जे तौर ते जंग में न बि वञे पर उनजो लिखियल आहे, जेतिरा ॾींहं जेतिरियूं घड़ियूं उनजो लिखियलूं आहिनि उन खां हिकिड़ी घड़ी वधीक उनखे कान मिलंदी। ईअं कोन्हे त जंग में वञण जे करे को माण्हू जेको आहे मौत त पंहिंजे वक़्त ते ईंदो। बहरहाल ऐं जेकॾहिं मौत अचे अल्लाह जी इताअत में, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत में, अल्लाह खे राज़ी करण में, सुभान अल्लाह, इन खां वधीक मुबारक मौत को थी सघे? बहरहाल सहाबा रिज़वानुल्लाह अलैहिम सम्झी विया त उन शहीद थियणो आहे, पर हुननि जूं त दिलि जी तमन्ना हुई शहादत। शहादत का मुसीबत कान्हे, शहादत का मुसीबत कान्हे, शहादत जेका हिकिड़ी वॾी नेमत आहे। सहाबा हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन जो ऐं अहिड़ो माहौल पाण बनायो जो हर हिक खे शौक़ु हूंदो हो, दुआऊं कुरंदा हुआ, दुआऊं घुराईंदा हुआ त असांखे अल्लाह ताला शहादत नसीब करे, शहादत अल्लाह ताला नसीब करे। इन जूं दुआऊं घुरियूं वेंदियूं हुयूं, घुरायूं वेंदियूं हुयूं। माउनि खे जेॾी महिल ख़बर पवंदी हुई, यानी हिकिड़ी औरत हुई, उन जा 4 पुट हुआ, हज़रत खंसा रज़ी अल्लाह ताला अन्हा, उन जा 4 पुट आहिनि ऐं 4ई पुट शहीद। राति जो सुबुह जो जंग थियणी आहे, राति जो हर हिकु पुट सभिनी पुटनि खे विहारे ऐं उन्हनि खे तयार वेही करे त ॾिसो सुभाणे जेॾी महिल जंग शुरू थिए ऐं जंग पंहिंजे उरूज ते हुजे ऐं ओॾी महिल जेको जंग जा शोला भड़की रहिया हुजनि त पोइ छा कजो, हिमत करे अॻियां वधिजो ऐं काफ़रनि जो जेको सरदार आहे न उन सां मुक़ाबिलो कजो ऐं विढ़ंदा रहिजो एसि ताईं जो शहीद थी वञो। पोइ इंशाअल्लाह पंहिंजी मुलाक़ात हिते दुनिया में कान थींदी, पंहिंजी मुलाक़ात वरी हुते जन्नत में थींदी, पंहिंजी मुलाक़ात वरी हुते आख़िरत में थींदी। माउ बि पंहिंजे नौजवान पुटनि खे, चइनी पुटनि खे, 4 पुट अथसि, चइनी पुटनि खे बि इहो सम्झाए। ऐं ॿिए ॾींहुं जॾहिं ईअं ई थिए थो 4 जा 4 पुट जेको शहीद था थी वञनि त माउ रोज़ पिटको कोन थी करे, मां हाय घोड़ा कोन थी करे, बल्कि मां चए थी अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह पाक मुंहिंजी हीअ नंढड़ी कुर्बानी क़बूल फरमाई। हाणे इंशाअल्लाह ताला मूंखे उमेद आहे त आऊं जेको थो पंहिंजनि इन्हनि प्यारनि पुटनि सां, शहीद पुटनि सां गॾु जन्नत में दाख़िल थींदुसि। मूंखे बि अल्लाह रब्बुल आलमीन इन्हनि जे करे जेको थो अजुर अता फरमाईंदो। इहो माहौल हूंदो, छो त शहादत खे मुसीबत कोन सम्झो वेंदो, शहादत जे मौत खे मुसीबत कोन सम्झो वेंदो, शहादत जे मौत खे हिकिड़ी वॾी जेको आहे ख़ुशकिस्मती सम्झो वेंदो त अल्लाह रब्बुल आलमीन असांखे ख़ुशकिस्मत बनायो जो अल्लाह रब्बुल आलमीन असांखे इहा शहादत जो मौत नसीब करे वियो। बहरहाल अल्लाह रब्बुल आलमीन जेको आहे सो हिननि टिनी खे शहादत नसीब फरमाई। उन खां पोइ मुसलमाननि जेको आहे सो हज़रत ख़ालिद इब्न वलीद रज़ी अल्लाह ताला अन्हु खे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीना मुनव्वरा में हुआ ऐं हिननि जो जेको मंज़र हो जंग जो, इहो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अखियुनि जे साम्हूं अल्लाह रब्बुल आलमीन खोलियो। पाण फरमायो जाफ़र बिन अबी तालिब अॻियां वधिया, काफ़रनि जेको आहे ऐं ॿिन्ही हथनि में उन्हनि खे तलवारूं हुयूं ऐं काफ़रनि उन्हनि जो हिकिड़ो हथु कटे छॾियो, वरी हाणे ॿियो हथु कटे छॾियो, हाणे ॿिए कंहिं माण्हू पोयां अची हिननि जा 2 अध करे छॾिया, शहीद थी विया। अल्लाह रब्बुल आलमीन हिननि खे 2 पर अता फरमाया जंहिंसां उॾामी जन्नत में पहुची वियो।
पाण फरमायो जाफ़र शहीद थियो ऐं अल्लाह ताला उनखे जन्नत में पहुचाए छॾियो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने में वेठा आहिनि, होॾां हू उर्दुन में मूता, उते जंग हले पई, पाण सॼो मंज़र ॿुधाइनि पिया। वरी पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हाणे ज़ैद इब्न हारिसा रज़ियल्लाहु ताला अॻियां वधियो, उहो बि शहीद थी वियो, उहो बि जन्नत में दाख़िल थी वियो। पोइ पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हज़रत अब्दुल्लाह इब्न रवाहा रज़ियल्लाहु ताला उहे अॻियां वधिया, उहे बि शहीद थी विया, उहे बि जन्नत में दाख़िल थी विया। बहरहाल अल्लाह रब्बुल आलमीन जेको आहे सो पोइ जेॾी महिल हज़रत ख़ालिद बिन वलीद रज़ियल्लाहु ताला जे हथ में जेको कमांड आई त पोइ पाण जेॾी महिल हमिलो कयो, अल्लाह जी तलवार आहे, हाणे अल्लाह जी तलवार खे केरु थो कुझु करे सघे। सो वधंदा विया ऐं इन्हनि 3000 मां जेके बचियल हुआ उन्हनि ही जेके रूमी फ़ौज जा यानी 1.5 लख रूमी फ़ौज हुई उन्हनि जो वायूं बताल करे छॾियो ऐं ईअं जीअं गजरनि ऐं मूरनि वांगुरु उन्हनि खे कटे कटे अक्सर त ख़तमु करे छॾिया, बाक़ी फ़ौज वठी लूह पाती, भॼी जान बचाई ऐं जेको तो अल्लाह रब्बुल आलमीन मुसलमाननि खे हिननि मुख़्तसर सी जमायत खे अल्लाह रब्बुल आलमीन फ़तह अता फरमाई। उन खां पोइ यानी इन ई 8 हिजरीअ में फ़तह मक्का थियो। फ़तह मक्का ईअं थियो त अव्हांखे मूं पोएं दफ़े अर्ज़ु कयो त 6 हिजरीअ में सुलह हुदैबिया थियो ऐं सुलह हुदैबिया में अच्छा हिन सां गॾोगॾु इहो बि थियो त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको आहे यानी 7 हिजरीअ में जंहिंमें ख़ैबर थियो उन में सुलह जे मुताबिक़ इहो हो त तव्हांखे हिन साल त असां जेको आहे हिन मौक़े ते त असां तव्हांखे उमिरो करणु कोन ॾींदासीं, पर आईंदे साल तव्हां वरी अचो, 3 ॾींहंनि खां वधीक तव्हांखे हिते रहण जी इजाज़त कान्हे। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुसलमाननि जेका शर्त कया हुआ, तय कया हुआ ऐं अहदनामो कयो पूरे तरीक़े सां उन जी पाबंदीअ सां ॿिए साल यानी 7 हिजरीअ ते उमरतुल क़ज़ा पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा सां गॾु अदा फरमायो। उन खां पोइ जेको आहे सो यानी 8 हिजरी हाणे जेको सुलह हुई मुसलमान त पूरे तरीक़े सां उन जे पाबंद हुआ। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चओ त अहद जेको न जेको अहद थो करे, पैक्ट थो करे, मुआहिदो थो करे, इन खे पूरो करणु इस्लाम में फ़र्ज़ आहे, बशर्ते के हराम जो न हुजे, हराम जो न हुजे, पर जेकॾहिं जाइज़ आहे, मिसाल ही जी सरकारी मुलाज़िम आहे, सरकारी मुलाज़िम सां हुकूमत, मुलाज़िम सां मुलाज़िम हुकूमत सां हिकिड़ो मुआहिदो थो करे, अहिड़े तरीक़े सां प्राइवेट आहे तॾहिं बि पाण में मुआहिदो थो कयो वञे। ईअं जेको आहे हिकिड़ो माण्हू मिसाल जे तौर ते वज़ीर आज़म थो थिए ऐं वज़ीर आज़म थियण महिल हू हिकिड़ो अहद थो करे, हलफ़नामो थो करे पढ़े, हुन खां हलफ़ थो वरितो वञे, को उहिदो कंहिंखे सुपुर्द थो कयो वञे त पोइ हुन खां हलफ़ थो वरितो वञे, हुन खां हिकिड़ो मुआहिदो थो करायो वञे। अलाए केतिरा मुआहिदा आहिनि, इन्हनि मां हर शर्त खे पूरो करणु फ़र्ज़ु आहे। जेकॾहिं को माण्हू हिकिड़ी शर्त खे बि टोड़े थो, नथो पूरो करे त वॾो गुनहगार आहे। ईअं सरकारी मुलाज़िम उन सां हुकूमत वारनि मुआहिदो कयो भई तूं हेतिरा कलाक ड्यूटी ॾींदे, हेतिरा कलाक तूं ही कमु कंदे ऐं उहो कमु करिणो आहे, वक़्तु बि ओतिरो ॾियणो आहे। जेकॾहिं हू वक़्तु कोन थो ॾे या वक़्तु त ॾे थो पर हुन में ईअं वेठो आहे, हुन में कमु कोन थो करे हो, त पोइ इहो माण्हू उन मुआहिदे खे टोड़े वियो ऐं इहो वॾो गुनहगार आहे। त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन सां मुआहिदो पूरे तरीक़े सां पूरो कयो, लेकिन काफ़र जेके हुआ उन्हनि टोड़ियो इनखे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुझु साथी मोकिलिया ऐं हुननि खे चवनि त तव्हां ही शर्तूं आहिनि, हिननि शर्तुनि सां तव्हां वरी मुआहिदो करियो, तजदीद जेको सुलह कयो अथऊं इन खे वरी नओं था करियो। त ऐं आख़िर में पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, लिखरायो त तव्हां जेको आहे जेकॾहिं तव्हांखे ही शर्त मंज़ूर न आहिनि त पोइ सम्झो त ही मुआहिदो पाण वारो टुटी पियो। हुननि इन ॻाल्हि खे पसंदि कयो पाण ई, हुनजो ठीकु आहे असांखे मंज़ूर कोन्हनि तव्हांजा शर्त ऐं भले मुआहिदो टोड़े छॾियो। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेॾी महिल मुआहिदो टुटो ऐं हुननि ई पाण इहा पहल कई, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको हमले जी तयारी कई मक्कतुल मुकरमा ते।
10 रमज़ान 8 हिजरी रमज़ान मुबारक जे महीने में 8 हिजरी ते जेको आहे पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 10,000 सहाबा जो हिकिड़ो वॾो लश्कर वठी करे ऐं मक्कतुल मुकरमा ते हमिलो कयो। इन में मक्कतुल मुकरमा ऐं पाण अहिड़े तरीक़े सां जेको आहे सो यानी मक्के जे तरफ़ रवाना थिया जो पहिरीं सहाबा खे वठी केॾीमहिल हेॾां पिया वञनि, केॾीमहिल हेॾां पिया वञनि, केॾीमहिल हेॾां पिया वञनि, केॾीमहिल हेॾां पिया वञनि। माना ताकि ख़बर हुननि खे न पए त असुल हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे केॾां था वठी वञणु चाहिनि, ताकि इहा ॻाल्हि महफ़ूज़ रहे, को माण्हू ॿुधाए न छॾे, हुननि खे ख़बर न पए त भई असां वटि अचनि पिया, असां बेख़बरीअ में हुननि ताईं पहुचूं। असां हुननि खे चई त छॾियो आहे त असांजी हाणे को बि पाण में असांजो मुआहिदो कोन्हे, केॾी महिल बि असां तव्हांजे मथां हमिलो करे सघूं था, तव्हां करणु चाहियो त भले तव्हां करियो ऐं असांखे करणो हूंदो त असां कंदासीं। असां हुननि खे इजाज़त ॾेई छॾी आहे, पर हाणे ख़बर हुननि खे न पए, हुननि खे ख़बर पई बि कान। अचानक सफ़ा वेझो मक्कतुल मुकरमा जे वञी पहुता त अबू सुफियान ऐं ॿिया 2 सरदार जेके इहो निकिता हुआ राति जो थोरो जाइज़ो वठणु, हुननि खे हो त सही त कुझु थींदो, ॾिसनि त बाहियूं बि ॿरियनि मुख़्तलिफ़ हंधनि ते ऐं अचानक हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबा हिननि खे पकड़े वरितो, गिरफ़्तार करे। ऐं अबू सुफियान उन ज़माने में जेको आहे सो काफ़िरनि जो वॾो सरदार हो, अबू जहल त बदर में क़तल कयो वियो, पर हीउ जेको आहे हिन खे वठी अची हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं पेश कयो त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरफ़ां हिन खे माफ़ीअ जो ऐलान थियो, भई हिन खे माफ़ था करे। इन जे करे एॾो मुतासिर थियो जो मुस्लमान थी वियो। वरी पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेॾी महिल मक्कतुल मुकरमा में दाख़िल थिए थिया त हज़रत ख़ालिद इब्न वलीद रज़ी अल्लाह ताला खे हिकिड़ो दस्तो ॾेई फ़ौज जो फरमाईंदा तूं मथे इलाइक़े खां दाख़िल थी, पर जेको तोसां विढ़े न, जेको तोसां न विढ़े उनखे कुझु कोन्हे करिणो, जेको तोसां विढ़े उन सां विढ़णो आहे, जेको न विढ़े उन सां कोन्हे विढ़णो। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿिए पासे खां दाख़िल थिया लश्कर वठी करे ऐं पोइ पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐलान कयो जेको माण्हू पंहिंजे घर में दरवाज़ो बंदि करे वेही रहंदो उहो महफ़ूज़ आहे, जेको माण्हू मस्जिद हराम में अची वेंदो उहो महफ़ूज़ आहे, जेको माण्हू अबू सुफियान जे घर में दाख़िल थी वेंदो उहो बि महफ़ूज़ आहे। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आम माफ़ी जो ऐलान ऐं पर चंद माण्हू अहिड़ा हुआ जिन जे बारे में पाण फरमायो त ही चंद माण्हू अहिड़ा आहिनि, चंद मर्द हुआ, 2 औरतूं हुयूं ऐं चंद मर्द हुआ जेके फितनूं हुआ। पाण फरमाए हिननि खे किथे बि कोन्हे छॾिणो, हिननि खां फितने खां अलावा ॿी का शइ कान्हे, सरासर शर आहिनि, इन्हनि खे कोन्हे छॾिणो। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दाख़िल थिया ऐं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको आहे सो यानी हाणे सभु जेको तो परेशान ईअं मको अचानक फतह थी वियो, हाणे सभिनी खे उहो पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तवाफ़ कयो बैतुल्ला शरीफ़ जो, तवाफ़ करे आराम सां ऐं उहो जेको आहे मक़ाम इब्राहिम ते 2 रकातूं वाजिब अदा कजंदियूं उहे पढ़ियूं ऐं उन खां पोइ हाणे काफ़िर जेके हुआ उन्हनि चयो हाणे असांजे लाइ असांजो ख़ैरु कोन्हे, हाणे असांजे लाइ भला छा थींदो हुकुम। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आम माफ़ी जो ऐलान कयो, ला तस्री, अॼु आऊं तव्हांखे उहा ॻाल्हि थो चवां जेका हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम पंहिंजे भाउरनि खे चई हुई। यूसुफ अलैहिस्सलाम पंहिंजे भाउरनि खे जॾहिं उहे भाउर आया उन्हनि छा कयो, हुननि खूह में उछलियो, क़त्ल दे कयो, अलाए केतिरियूं हुननि जेको ज़्यादतियूं कयूं, पर यूसुफ अलैहिस्सलाम जे साम्हूं जेॾीमहिल मजबूर जी थी करे भाउर बीठा त हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम फरमायो ला तस्रीब अलैकुमुल यौम, अॼु तव्हांजे मथां कंहिं क़िस्म जो को इल्ज़ाम कोन्हे, आउं तव्हांखे माफ़ थो करियां, न सिर्फ़ु माफ़ थो करियां बल्कि अॼु खां पोइ कॾहिं बि तव्हांखे इहो बि कोन चवंदुसि त तव्हां मूंसां छा कयो हो, तव्हांखे यादि बि कोन ॾियारींदुसि, तव्हांजो हरकतूं जेके आहिनि उहे तव्हांखे कॾहिं यादि बि कोन ॾियारींदुसि, बदिलो वठणु त परे जी ॻाल्हि आहे, आउं तव्हांखे बिल्कुलु माफ़ थो करियां। अजीब क़िस्म जी, हालांकि हुननि वसां कोन घटाई, क़त्ल ताईं, यानी जीअं तव्हांखे ज़हन में हूंदो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम केतिरा दफ़ा हिननि क़त्ल करण जी कोशिशि कई, आख़िर दफ़ा त बिल्कुलु पूरे घर खे हुननि जेको तो घेरो करे नंगिन तलवारुनि सां अची बीठा ऐं छा हुननि ज़्यादतियूं कयूं, कहिड़ियूं हुननि अज़ियतूं ॾिनियूं, पर हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेॾीमहिल हथ में अची विया हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभिनी जे लाइ माफ़ी जो ऐलान कयो, सभिनी खे माफ़ी।
ऐं इन जे करे केतिरा मुस्लमान थिया। अच्छा, इन में पाण 11 मर्द ऐं 4 औरतुनि जे बारे में फरमायो त हिननि खे आउं कोन छॾींदुसि, पर उन्हनि मां बि अक्सर भॼी विया ऐं पोइ वरी वापसि में मदीना अची अक्सर हिन में मुस्लमान थी विया। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बैतुल्लाह शरीफ़ जी चाबी जेका हुई उस्मान बिन तलहा जे हथ में हुई, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहा चाबी हुन खां वरिती ऐं पाण खोले ऐं जेको हुन में दाख़िल थिया। इन खां पहिरीं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके हुते बुत रखियल हुआ, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तवाफ़ कंदा विया। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हथ में हिकिड़ी छड़ी हुई, यानी हिकिड़ो लकड़ो, उन सां पाण इशारो पे कयो ऐं क़ुर जी आयत पे पढ़ी, जाअल हक़ व ज़हक़ल बातिल इन्नल बातिल कान ज़हूक़ा, बेशक हक़ अची वियो ऐं बातिल ख़त्म थी वियो, हलियो वियो, बेशक बातिल आहे ई वञण जे लाइ। ऐं हीअं इशारो कंदा हुआ त हिकिड़ो हिकिड़ो बुत किरंदो वेंदो, सभु बुत किरी पिया, सभिनी बुतनि खां बैतुल्लाह खे पाक कयो वियो। ऐं पोइ हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बैतुल्लाह शरीफ़ में अंदरि हुननि जा जेके सरदार हुआ डप जे करे यानी घिड़ी उते अंदरि वञी पनाह हुननि वरिती। पाण फरमायो, पाण हुन जेके बैतुल्लाह शरीफ़ जा दरवाज़े जो चौखट हुई उन ते पाण हथ रखी पाण फरमायो त बसि हाणे तव्हांखे माफ़ी आहे, अंतमुतलक़ा, तव्हां सभु आज़ादु आहियो, तव्हां सभु आज़ादु आहियो, तव्हां मां कंहिंखे का बि सज़ा कान मिलंदी, मूं सभिनी खे सभु ॾोह माफ़ कया। बहरहाल इहो वाक़ियो अजीब आहे। ऐं इन खां पोइ जेको आहे सो अल्लाह रब्बुल आलमीन जेको आहे सो यानी फ़ौज दर फ़ौज इंसान जेको तो इस्लाम में दाख़िल थींदा विया ऐं सभु अरब इंतज़ारु करे रहिया हुआ त ॾिसूं जेकॾहिं मक्कतुल मुकरमा बि हिननि फतह करे छॾियो त पोइ माना त पोइ असांखे बि इस्लाम क़बूल करिणो पवंदो ऐं असां इस्लाम क़बूल कंदासीं। ऐं जेॾीमहिल मक्कतुल मुकरमा 8 हिजरी में फतह थियो उन खां पोइ जोक दर जोक माण्हू जेके उहे मुस्लमान थियण लॻा। उन खां पोइ हुनैन जी हिन ई सफ़र में पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ग़ज़वे हुनैन पेश आयो। इन जो इंशाअल्लाह तफ़सील आईंदे अर्ज़ कंदुसि त अल्लाह पाक खां दुआ घुरिजे, हिम्मत कजे। दीन जेको आहे सो सिर्फ़ु ॻाल्हियुनि जो नालो कोन्हे, दीन हिकिड़ी ज़िंदगी जो नालो आहे। इन में अक़ाइद आहिनि, इबादात आहिनि, मुआमलात आहिनि, मुआशरत आहिनि। पूरे दीन ते हलण जी नियत कजे ऐं अल्लाह खां तौफ़ीक़ घुरिजे। असांजा पोयां कयल जेके गुनाह आहिनि उन्हनि जे करे बि असांखे तौफ़ीक़ कान पई मिले। उन्हनि खे ख़तमु करण जो, उनजी नहूसत खे ख़तमु करण जो ज़रियो तौबा आहे। इंसान रोज़ाना तौबा करे, या अल्लाह मूंखे मुआफ़ फरमा। जेकॾहिं हिकिड़ो माण्हू राति जो रोज़ाना तौबा करे ऐं जेकर राति जो गुज़ारे वञे त सभु गुनाह या माफ़ थी विया ऐं अल्लाह पाक वटि अहिड़े हाल में हाज़िर थींदो जो हिन जा को गुनाह ई कोन्हे। अल्लाह पाक वॾो करीम आहे, वॾो करीम आहे, एॾो करीम आहे, एॾो रहीम आहे, एॾो महिरबान आहे जो यानी असां सोचे बि कोन था सघूं। पर इन जो मतिलबु इहो कोन्हे हू बादशाह बि आहे। असां चऊं त न पोइ असांजी मर्ज़ी जीअं वणे तीअं करियूं, अल्लाह हूअं ई असांखे बख़्शे छॾींदो, इहा बि ॻाल्हि कोन्हे। इहा त जहिड़ी हिकिड़ी ढटाई आहे ऐं हिकिड़ी अल्लाह पाक जी नऊज़ बिल्ला अल्लाह पाक जी रहमत जो मज़ाक़ आहे त असां जीअं वणे तीअं करियूं त अल्लाह असांखे छॾे ॾींदो। न, होश करणु घुरिजे ऐं जेको सो अल्लाह पाक खां तौफ़ीक़ घुरणु घुरिजे ऐं तौबा करणु घुरिजे। अल्लाह रब्बुल आलमीन पाण सभिनी खे सही सम्झ नसीब फरमाए, सही अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए, पंहिंजी नेमतुनि जो क़दुरदान बनाए ऐं असांखे अहिड़ो बनाए जो असांखे दुनिया में बि अल्लाह पाक खे ख़ुशि करे, अल्लाह पाक खां जेको आहे सो दुनिया जी बि कामयाबी हासिल करियूं ऐं मरण खां पोइ अल्लाह ताला असां खां ख़ुशि हुजे ऐं अल्लाह ताला असांखे ॿिन्ही जाननि जूं कामयाबियूं नसीब फरमाए, हुते जूं तफ़सीली कामयाबियूं नसीब फरमाए। दुआ करो। सुभान अल्लाह या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना ज़लमना अनफुसना व इन लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल खासिरीन। रब्बना आतिना फिद दुनिया हसनह व फिल आखिरति हसनह व क़िना अज़ाबन नार। रब्बना आतिना फिद दुनिया हसनह व फिल आखिरति हसनह व क़िना अज़ाबन नार। अल्लाहुम्मा इन्ना नस्अलुका मिनल खैरि कुल्लिहि आजिलिहि व आजिलिहि
ما علمنا منه ما لم نعلم ونعوذ بك من الشر كله عاجله وآجله ما علمنا منه ما لم نعلم ونسألك من خير ما سألك منه نبيك محمد صلى الله عليه وسلم ونعوذ بك من شر ما استعاذ منه نبيك محمد صلى الله عليه وسلم وأنت المستعان وعليك البلاغ ولا حول ولا قوة إلا بالله. یا اللہ اساں سبنی جے گناہن کے معاف فرما، پوری امت مسلمہ کے معاف فرما، اساں کے پوری امت کے سچی توبہ جی توفیق عطا فرما، اساں جی پوری امت جی ظاہری باطنی اصلاح تربیت فرما، بنی جان جو خوشوں راحت و نصیب فرما، بنی جان جے تکلیفن مصیبتن کا اساں جی پوری امت کی حفاظت فرما. یا اللہ تمام بیمارن کے روحانی جسمانی تمام بیمارن کے شفاء عاجل کامل مستمر عطا فرما، پریشان حالن جے پریشان کے دور فرما، قرض والن جی قرض کی ادائیگی جو صورتوں پیدا فرما، اولاد جے خواہش مندن کے نرینہ صالح اولاد عطا فرما، اولاد وارن جے اولاد کے صالح فرما، اساں جے گھرن میں اسلامی معاشرہ قائم فرما. یا اللہ دین جی صحیح سمجھ نصیب فرما، دین جی صحیح سمجھ نصیب فرما. یا اللہ دین جی صحیح سمجھ نصیب فرما. یا اللہ توفیق جو دروازو اساں سبنی جلے کھولے چھر. یا اللہ گناہن کا بچن جی توفیق ऐं या अल्लाह नेकियूं करण जी तौफ़ीक़ जो दरवाज़ो असांजे लाइ खोले छॾ. आफ़ियत वारो मामिलो फरमा, ॿिन्ही जान जी कामिल आफ़ियत नसीब फरमा, ख़ात्मो कामिल ईमान ते नसीब फरमा, ख़ात्मो कामिल ईमान ते नसीब फरमा, ख़ात्मो कामिल ईमान ते नसीब फरमा. या अल्लाह पंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सच्ची मोहब्बत नसीब फरमा, इन में तरक्की नसीब फरमा, ख़ात्मो कामिल ईमान ते नसीब फरमा. बग़ैर हिसाब बग़ैर अज़ाब जे जन्नतुल फ़िरदौस नसीब फरमा, बग़ैर हिसाब बग़ैर अज़ाब जे जन्नतुल फ़िरदौस नसीब फरमा, बग़ैर हिसाब बग़ैर अज़ाब जे जन्नतुल फ़िरदौस नसीब फरमा. व सल्लल्लाहु तआला अला हबीबी मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लम. आमीन.